सेहत खाते जी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेजू चयो आहे त MPAs खे गुज़ारिश कयूं था त उहे वैक्सीन लॻाइनि। उन्हनि जी पघार बंदि नथी करे सघां। स्पीकर उन्हनि खे चई सघे थो त जिन वैक्सीन न कराई आहे उहे इजलास में शिरकत न कनि। वैक्सीन सां 2 सालनि में मरण वारियूं ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर अज़रा फज़ल पेजू चयो त सिंध में अञा ताईं कोरोना वायरस में घटिताई नाहे थी। घर घर वैक्सीन लाइ इंतज़ाम कया विया आहिनि। SOPs ते अमल न थियण सबबि सख़्ती कई वई। हिन चयो त इंडियन कोरोना वायरस अवाम में न पखिड़ियो आहे। हिन वक़्तु एयरपोर्ट ते हर मुसाफ़िर जी चेकिंग कई पई वञे। हिन चयो त जेकी ॿार तालीम लाइ परॾेह वञनि पिया उन्हनि लाइ बि वैक्सीन लॻाइण जो बंदोबस्तु कयूं पिया। हिकु सवाल जे जवाब में सिहत वारी सूबाई वज़ीर चयो त कंहिंजो बि मुआशी क़तल न पियो थिए। कराची समेत सभिनी शहरनि में कारोबार खुलियल आहे। हिन चयो त ईद ते बि वॾे पैमाने ते कारोबार थियो। वापारियुनि जा खीसा भरियल आहिनि। अवाम जी जान ऐं सिहत सां नथा खेॾी सघूं। हिन चयो त कोरोना वैक्सीन लॻाइण खां पोइ 2 सालनि में मरण वारियूं ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। स्कूल खोलण जो फ़ैसिलो अञा नाहे कयो वियो।